पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गिलानी बिना मुकाबले सेनेट जो चेयरमैन ऐं नून लीग जो सरदार सैदाल खान नासिब बिना मुकाबले डिप्टी चेयरमैन चूंडिजी वियो। सेनेट जी 43 मां 41 नवनि चूंडियल मेंबर हलफ़ खणी वरितो। नवनि सेनेटर्स रोल ऑफ मेंबर्स ते सहियूं बि करे छॾियूं। आज़ाद हैसियत में चूंडियल सेनेटर फैसल वाबडा ऐं JUI जे मौलाना अब्दुल वासित सेनेट जे मेंबर जो हलफ़ न खयो। हलफ़ खणण में नाड़े वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, घरू वज़ीर मोहसिन नकवी, आहद चीमा, PP जो अशरफ अली जतोई शामिल। इजलास दौरान तहरीक इंसाफ जे मेंबरनि जो एहतजाज, गोड़, चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड जो बाइकॉट। सेनेटर अली ज़फ़र जो चवणु आहे त KP जे सेनेटर्स ऐवान में मौजूदगी ताईं चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड मुलतवी कई वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर 9 मई सानहे में मुलवस 1 साल जी सज़ा भोॻींदड़ 20 जवाबदारनि जी रहियल सज़ा माफ़ करे छॾी। अटॉर्नी जनरल 20 माण्हुनि जी फ़हरिस्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। रावलपिंडी, लाहौर, गुजरांवाला ऐं मर्दान में 20 माण्हुनि खे फ़ौजी अदालतुनि मां 1 साल जी सज़ा मिली हुई। सिंध में गुलकारी ऐं अदाकारी जे टैलेंट खे साम्हूं आणण लाइ सियाहत ऐं सकाफ़त खाते जो अहम क़दम। सियाहत ऐं सकाफ़त खाते पारां ईद खां पोइ हर डिवीज़न में ऑडिशन वठण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे त ईद खां पोइ हर डिवीज़न में ऑडिशन शुरू कया वेंदा। सिंध जा मशहूर गुलकार ऐं अदाकार सिलेक्शन लाइ जज जो किरदारु अदा कंदा। सिंध में मौजूद टैलेंट खे प्लेटफॉर्म फ़राहम करे अॻिते आणींदासीं। पाकिस्तान में शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। अॼु शवाल जो चंड नज़र अचण जो चिटो इम्कान। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी हतमी ऐलान कंदी। सऊदी अरब में शवाल जो चंड नज़र न आयो। ईद उल फितर सुभाणे 10 अप्रैल ते थींदी। सऊदी अरब में 30 रोज़ा थियण सबबि अमरीका ऐं बरतानिया में बि हिक ई ॾींहुं ईद जो इम्कान वधी वियो। मौसमियात खाते ईद उल फितर दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी। सिंध में 10 खां 15 अप्रैल ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। कराची में 13 खां 14 अप्रैल ताईं तेज़ बरसात जो इम्कान। हैदराबाद, जामशोर, दादू, सख, जेकबाबाद, कश्मोर, लाड़काणो, कंबर, शहदादकोट ऐं सागड़ में बि मींहुं पवंदो। अमरीकी पडेही खाते जे तर्जुमान पारां पाकिस्तानियुनि जे क़त्ल में भारत जे हुजण ते तबसरे खां इनकार। मैथ्यू मिलर चवे थो बहस हेठि इल्ज़ाम ते को बि तबसरो नथो करे सघिजे। पाकिस्तान ऐं भारत छिकताण खां पासो कनि, ॻाल्हियुनि ज़रिए मसइलनि जो हल ॻोल्हिनि। पाकिस्तानी शहरियुनि जे क़त्ल में भारत जे मुलवस हुजण बाबति मीडिया रिपोर्ट्स खे फॉलो कयो पियो वञे। ईरानी सिफारतखाने ते इसराइली हमले जो ज़िम्मेवार अमरीका खे करार ॾेई छॾियो। ईरानी पडेही वज़ीर हुसैन अमीर चवे थो ईरानी काउंसिल खाने ते हमले जी मंज़ूरी अमरीका ॾिनी। अमरीका सिफारती बनकड़ी जी ज़िम्मेवार आहे। ईरानी काउंसिल खाने ते हमले जी ज़िम्मेवार अमरीका आहे। हाणे अमरीका खे जवाबु ॾियणो पवंदो। रूसी पडेही वज़ीर सरगई लारोव चीन जे सरकारी दौरे ते बीजिंग पहुतल। रूसी पडेही वज़ीर बीजिंग में 2 ॾींहनि जे क़याम दौरान चीनी हममनसब वांग ये सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ॿई मुल्क यूक्रेन ते रूस जे हमले खां पोइ सिफारती लाॻापनि खे मज़बूत बणाइण जी कोशिश करे विया आहिनि।